अस्सलामुअलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। अवां सां पन्नो आकिल मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। पन्नो आकिल बाइजी थाणे जे हद मां हफ़्तो अॻु अगवा थियल आशीवा तालका इस्पताल जो मुलाज़िम मुख़्तियार कलवड़ बाज़ियाब न थी सघियो। पैरामेडिकल स्टाफ पारां टोकन हड़ताल करे एमरजेंसी वार्ड अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तालका इस्पताल के मुलाजिमिन पैरामेडिकल अगवाणन आशिक हुसैन चाचड़, अब्दुल फताह अब्बासी, शाहिद हुसैन काजी, शौकत अली मलाणो की अगवानी में मुलाजिमन एमरजेंसी वार्ड अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। पैरामेडिकल यूनियन अगवान आशिक हुसैन चाचड़, अब्दुल फताह अब्बासी, शौकत मलाणो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हफ़्तो अॻु तालका इस्पताल के मुलाजिम मुख़्तियार कलवड़ के हथियारबंद अगवा करे विया आहिनि, जंहिंखे बाइजी पुलिस बाज़ियाब नथी कराए सघे। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त अॼु तालका इस्पताल पन्नो आकिल जे मुलाज़िम टोकन हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तालका इस्पताल जे मुलाज़िम मुख़्तियार कलवड़ के जेकॾहिं बाज़ियाब न करायो वियो त पैरामेडिकल यूनियन सख़्त एहतजाजी तहरीक हलाईंदी। उन मौके ते पिण सख़्त नारेबाज़ी कई ऐं अगवाणन FM न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त असांजे पैरामेडिकल जो तमामु सीनियर उहिदेदार ऐं ECG टेक्नीशियन जेको पंहिंजी ड्यूटी करे राति जो घर वञी रहियो उनखे हथियारबंदनि अगवा करे कचे जी तरफ़ खणी विया आहिनि, जंहिंखे 10 ॾींहं गुज़री विया आहिनि। इन करे असीं सभु OPD जो 2 कलाक एहतजाज कयो आहे। अगरि मुख़्तियार कलवड़ के फ़ौरन बाज़ियाब न करायो वियो त असां एहतजाज जो दायरो सॼी सिंध ताईं वधाईंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजो ECG टेक्नीशियन के हफ़्ते खां वधीक ॾींहं थी विया आहिनि, 10 ॾींहंनि खां वञा वधनि था ॾींहं, त अञा ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। इंतिज़ामिया किथे गोर निंड में सुतल आहे। इस्पताल अहिड़ो हसास इदारो असांजो जेको आहे मसीहा सॼूं था, डॉक्टर ऐं पैरामेडिकल मसीहा जेके सॼो ॾींहुं ख़िदमत कनि था मरीज़नि जी, ऐं उहो असांजी इस्पताल जे अंदरि जेको आहे ड्यूटी करे वञे थो, राति जे टाइम 8 बजे ताईं वियो आहे। एतिरा ॾींहं गुज़री आहिनि पर अञा ताईं को तदारक न थी सघियो आहे। अञा ताईं असांखे का ख़बरचार न आहे त मुख़्तियार कलवड़ कहिड़े हाल में किथे आहे, अञा ताईं असांखे बाज़ियाब न कराए ॾिनो अथऊं। असां पुरज़ोर जेको आहे उन जी मज़म्मत बि कयूं था, इंतिज़ामिया खां मुतालबो करियूं था त ख़ुदारा असांजे इस्पताल जे अंदरि जेको असांजो सीनियर असांजो दोस्त ECG टेक्नीशियन आहे उनखे फ़ौरन बाज़ियाब करायो वञे। जेकॾहिं न आहे त पोइ एहतजाज जो दायरो असां वसी कंदासीं, पूरे सिंध ताईं असांजो दायरो वधी वेंदो। आला उहिदेदारनि खे, आला जेको आहे इंतिज़ामिया वारनि खे, CM खां वठी जेको आहे असांजे जेके आहिनि IG सिंध के अपील कयूं था पिया। इन खां पोइ जेको आहे इंतिज़ामिया सखर जी आहे, असांजे MN MP साहिबान उन्हनि खे असां कयूं था त फ़ौरन जेको आहे उनजो तहरीक वठी करे मुख़्तियार कलवड़ के जल्द खां जल्द बाज़ियाब कयो। कलवड़ असांजे पैरामेडिकल अशेवाल सिंध हेल्थ एम्प्लॉय जो उहिदेदार आहे तालका हॉस्पिटल पन्नो आकिल जो, उनखे पूरो हफ़्तो गुज़री वियो आहे। हफ़्ते गुज़रण बावजूदि हिन महिल ताईं SSP तरफ़ां या DSP या पुलिस इंतिज़ामिया जेका आहे उन तरफ़ां कोई बि रद्द अमल जेको आहे सुठो जेको आहे असांखे मौक़िफ़ न मिलियो आहे। अॼु असां 2 कलाक OPD जेको आहे बंदि कई आहे ऐं टोकन हड़ताल जो सॾु ॾिनो आहे। अॻ में बि असां मुज़ाहिरा करे चुका आहियूं। जेकॾहिं कुझु ॾींहंनि अंदरि मुख़्तियार कलवड़ बाज़ियाब न थियो त हीउ जेको एहतजाजी दायरो आहे इहो असां पूरी सिंध ताईं वधाए सघूं था। जीअं त असांजो मुख़्तियार अहमद कलवड़ साहब मुंहिंजे ख़्याल में 8-10 ॾींहं थी विया आहिनि त अगवा थियल आहे। इंतिज़ामिया में का फ़र्क़ु कोन्हे, रोज़ धाड़ा पुरूं पन्नो आकिल में मामूल बणिजी वियो आहे। असां SSP सखर खां, वज़ीर आला सिंध खां, IG सिंध खां मुतालबो करियूं था त मुख़्तियार अहमद कलवड़ के ऐं ॿिया जेके बि पन्नो आकिल मां अगवा थियल आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे। असां पंहिंजी तंज़ीम जे तरफ़ां जॉइंट पीपल्स पैरामेडिकल ऐं आल सिंध पीपल्स पैरामेडिकल जे तरफ़ां हड़ताल जो सॾु बि ॾेई सघूं था। हड़ताल असांजी जारी आहिनि, एहतजाज जारी आहे। जेकॾहिं अञा भी इंतज़ामिया कुछ न कयो त एहतजाज जो दायरो तमाम वसी पियो वेंदो। मुख़्तियार कलवड़ को, मुख़्तियार कलवड़ को, मुख़्तियार कलवड़ को जुल्म के ये ज़ाब्ते पैरामेडिकल के स्टाफ के मुलाजिम को, पैरामेडिकल स्टाफ के मुलाजिम को, मुख़्तियार कलवड़ को, पैरामेडिकल के मुलाजिम को